तू 9 बजे की मोटी है स्कूल का मास्टर पढ़ायो ही कौन छो चैन जुती पेरन में पाए वो सही तो चई जुती तो कौन पाइनम साईं तू इते गाड़ी ते घुमे तो सीधो ते सड़े ही तो सते ओयो मुझे बुधे अथो जेतरो समझाया तो समझे तो हल ॾिसूंस था शकल ॾिठो थी पंहिंजो कारो ठिकर थी वई यार इंसान थी भले चप्पल लाल घर वे भले ता मुझो लाश निकरे पर शकीला सा बेवफाई कौन कंदस हे वठ पांजे रिली छा थियो थी अड़े शकीला सा ब्रेकअप थी वईया हल भलो थियो छड़े हलिया वीडियो भरूं हलड़े वीडियो तो बनाए वरी ॾिसे छड़े दे देखे माण्हू थी लालची हुई इन करे तोखे छॾियईं लालची हुई मूंसा सच्ची मोहब्बत कंदी हुई मुझे लाए पांजी हथ पई कटे हल जेका भी हुई सच्ची हुई हली वई न हाणे छॾे हल वीडियो था भरूं वीडियो तो कौन भरदम हाँ हलो हाँ रोज़ 50 जो बैलेंस कराईंदो मास नेट जी पैकेज भी मोटे हूंदुसि हफ़्ते वारो 350 जी पोइ बि छॾे वई वाह 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 भला सॼो छोरा दर्द में भरियल ई अल्लाह मां पाण दर्द में भरियल आहे मूंखे रोआरींदे छा तोखां वधीक मुंहिंजा दर्द ने हे वरी वॾी आई मुंहिंजा दर्द वधीक ने साथ साथ चल हलड़े बिशरी चुप करे वीडियो पर हणाई ना मोचड़ा हलड़े वीडियो बनाई एक तुझे करे मुझो ब्रेकअप थी हुआ कराची मां गिफ्ट था अचनी सोचे वठ पहिरें वरी केड़ा ॾिना हुई हिन दफ़ा सिर्फ तुझे लाइ था अचनी हल भरियूं था गंजा रिली खणी आ वरी छा थियो थी मां गिफ्ट जे करे शकीला सा धोखो नथो करे सघां अड़े हेडे छोरा चप्पल तो पेरन में पा कंडारा लगनी चिबा ए विलेन स्माइल अड़े तू आई मोला आया न हाँ साईं रमज़ान हूंदो हुयो असांजी ईद हूंदी हाणे तो कोई हलवे जो सलाह भी नथो हणे तू केड़ो हणदो है तू भी तो माल अंदर मेटदो है सिर्फ दाल बार पई हुंदी कौन हो तुम और यहाँ क्या कर रहे हो ओए तुझसे पूछ रही हूँ तुम क्या कर रहे हो यहाँ पे आंटी बर्फ है साईं रिली मोटा था ॾियोसि मूंखे पिटे न आ हल भला चप्पल पेरन में पा हल तो के रिली ॾियां बस कई तुझी रिली खां हाणे मूंखे रिली न खपे हाणे मूंखे आईफोन 12 प्रो खपे तोखे चयो हमने लालची आ ॿुध तो आहे ॻाल्हि लालची न हुई तुझे करे ईअं थी आ अदा लतीफ़ अदा छा थियो भाऊ महीनो थी वियो सीधे के चवां तो वीडियो भर हिकु वीडियो भी नथो भरे हल ॾिसूं था जानी तू हल असां अचूं था सीधा तुके गाल समझ में नहीं दिया नंबर तम तुझे हाँ सीधा आ देखे छो बुधाई ना बुधायो कोनो मां सिर्फ वठी आयो मास कोई भी शो कटा तस्बी पढ़ा नमाज़ा पटाई पाणा न बात बताए तो एडे साथ थी भाऊ मता सच में ये करें साईं सीधे खां तो ड्रिजे जेके मोचड़ा हणंदो है भाऊ वो सीधो बियो ये मजनू लगो पे थी ये ना फैदी मांगे पिट्टी करे ना गरक हे शाए हलो पुत्र घणा एडी मस्ती को थी हाने बताए वीडियो या स्कूल वीडियो तो कौन भरदम इससे जरूर मेरी कोई चीज चुराई होगी खोलो मुट्ठी खोलो बाजी हड़तालू ते गिटली है